दावलाना ठीक तो आहीं न? उम्मीद तो क्या तो ओड़ो पाड़ो खुश हूंदा बियो तो मेरे खैर आ न? अदा खुश सफ़ा असली पुर अमन लगा पिया छो जो हाणे ई ताज़ा फसल खया आहिनि पर अदा जुमन मुंहिंजो जेको तोसां ॻाल्हाइण जो मक़सदु आहे न यार मुंहिंजो पुटु शर्फू हाणे जवान थी वियो आहे। भली भली करे आया अदा नंढी उम्र के जवानीअ में कदम रखणो ई आहे न पर अदा मुंहिंजी न्याणी त अञा नंढी आहे। पर अदा असांजी त भित जी मिटी भित में ई ॻोयल आहे। तुंहिंजो घर मुंहिंजो घर आहे तुंहिंजी न्याणी मुंहिंजी न्याणी आहे। अदा छा तूं हिनखे बराबरि नथो सम्झे? तूं पंहिंजे भाउ कलण खे त ॾिस उन जा ॾींहं कीअं था गुज़रनि। जेतोणीक असीं हुनखे पाण ॾे पिया शिकियूं पर हू वेतर असां खां परे पियो हलंदो वञे ऐं हाणे वरी पंहिंजी छोकिरीअ खे डॉक्टरी पढ़ण जे लाइ शहर मोकिलियो अथई। बोले बोले चाचा साईं तव्हां ई चाचे कलण खे समझायो त हू पंहिंजी छोकिरीअ खे धारनि जे मुंहुं न मोकिले। छा रखियो आहे न तालीम में हरू भरू चाचा साईं गिला थी पवंदी। हा हा छो न पुट अॼु ई था हली झलियूंसि त पंहिंजी छोकिरीअ खे डॉक्टरी पढ़ण लाइ शहर न मोकिले। अचो त हलूंसि था। अम्मा ओ अम्मा जी अम्मा अम्मा हिकु ॻाल्हि चवां। चओ। अम्मा मूंखे न पढ़णो आहे। होश में त आहीं धीअ कमकार केरु कंदो घर जो? अम्मा घर जो कमकार मां ई कंदसि। स्कूल त मां सुबुह जो वेंदसि न शाम जो मोटी अचे घर जो कमु कंदसि। अजरा ईअं हरगिज़ न थींदो। बस कर हाणे तोखे पीउ कोन पढ़ण ॾींदो यादि नथी? खुदनि पंहिंजी धीअ जो मथो फाड़ियो हिन ज़िद ते। पर छो अम्मा छो? हाँ चाचे कलण बि त पंहिंजे धीअरनि खे पढ़ण जी इजाज़त ॾिनी आहे न। अम्मा भेण वज़ीरा त सही थी चवे न तालीम हासिल कंदी त भलो थींदसि न। अदा तव्हां ई आख़िर हिननि खे सम्झायो त औरतुनि जी पढ़ाईअ ते एतिरी पाबंदी आख़िर छो? जॾहिं बि मां पढ़ण जी ॻाल्हि कई आहे त मूंखे मार जो खौफ ॾेई चुप कराए छॾनि था। जेकॾहिं औरतुनि जो पढ़ण ऐं उन्हनि जो इल्मु हासिल करण एतिरो बुरो आहे त पोइ रोके छॾियो उन ज़ात खे त अॼु खां पोइ हिन धरतीअ ते का औरत ई पैदा न थिए। घबराए न भेण मां तोसां गॾु आहियां। इंशाअल्लाह तूं इल्मु ज़रूर हासिल कंदीअ। पीउ तूं काॾे वहीं? सभागी मां अॼु हिते कलण सां मिली आयो आहियां। उते सभु ख़ैर त हुयो न? हा हा उते ख़ैर हुयो। शहर ॾांहुं पंहिंजी धीउ खे पढ़ण लाइ मोकिले इन मसइले लाइ वियुमि। पोइ छा चयईं? हुनजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। असांखे जवाबु ॾेई छॾियईं। चए पियो त इल्मु हासिल करण सां हुनजा ॿार अकुलावार थींदा। असां ॼण चरिया आहियूं। हा बाबा मां बि त इहा ई ॻाल्हि करण पई चाही त मूंखे बि पढ़ायो मां बि इल्मु हासिल करियां। छा थी बके तूं होश में त आहीं न? पर तुंहिंजो ॾोह न आहे। इन कलू वारी धीउ जो दिमाग़ ख़राब थियो आहे। सॼे ॻोठ जे छोरनि जो दिमाग़ फिराए छॾियो अथई। कन खोले ॿुधी छॾ असांखे इल्मु हासिल करण जी का बि ज़रूरत न आहे। बाबा ॿियो न त घटि में घटि एतिरो त पढ़े जो दवाऊं सुञाणे मुदे खारज वारियूं ऐं अख़बार बि त पढ़ी सघे न। अड़े तूं त बस कर। वॾो आयो आहे दाना भेण खे पढ़ाईंदो। बाबा असां ॻोठ जे समूरनि छोकिरनि स्कूल में पढ़ण जो फ़ैसिलो करे छॾियो। इहो हरगिज़ न थींदो। हरगिज़ न थींदो।
कुछ सालन बाद वज़ीरा ऐं शरफो जी शादी थी गुज़री। शादीअ वक़्त बि वज़ीरा नंढी उमिरि जी याने 15 सालनि जी हुई ऐं शरफो उन खां वॾी उमिरि जो हुयो। नंढी उमिरि जे करे वज़ीरा खे औलाद कान पई थिए, जंहिं करे संदसि खानदान वारा पीरनि फ़कीरनि ते वठी वेंदा रहिया ऐं बासूं बासींदा रहिया, पिणु डॉक्टरनि ऐं हकीमनि जो इलाज खाराईंदा रहिया। आख़िरकार वज़ीरा उमेद सां थी वज़ीरा न पी वज़ीरा खे अदड़ जा दियो लख लख मुबारक खैर मुबारक अदा अदा मुबारक अदा अदा अब्बा मुबारक मुबारक अब्बा अब्बा लख लख मुबारक लख लख मुबारक लख लख मुबारक लख लख मुबारक। अदा वलण तोखे लख लख मुबारक हुजनि। खैर मुबारकूं भाउ, खैर मुबारकूं, तोखे बि मुबारकूं हुजनि भाउ। पुट शरफू तोखे बि मुबारक हुजनि। असां बि पीरनि फ़कीरनि ते बासूं बासियूं। अलाह साईं तोखे बछड़ो ॾिनो, मुबारक हुजनि। प्यारा भाउ, नंढड़े जो नालो छा था रखो? अदा जुमन अव्हां जो बि नंढड़ो आहे, तव्हां ई नालो ॿुधायो। अदा मां मुमताज़ नालो रखियो अथमां। जबरदस्त, मुमताज़, वाह वाह, सुठो नालो रखियो दीदा। अदा उथ त हलो न भला मिठाई वठण, विरायूं न मिठाई, उथ। चाचा बाबा साईं तव्हां मिठाई वठी अचो त मां वज़ीरा जो ख्याल रखां। सही आहे बाबा? अबा जल्दी अचण जी कजो अबा। हां देर नथा कयो। अल्लाह अल्लाह छो तो रोए रोज मुमताज? अच्छा तोखे त ॾाढो बुखार आहे। मुमताज जा पीउ, ओ मुमताज जा पीउ, आयो आयो वज़ीरा, जल्दी त अच, मुमताज खे ॾाढो बुखार आहे। छा थियो वज़ीरा? मुमताज जा पीउ, अंधड़े खे ॾाढो बुखार आहे, जल्दी इनखे अस्पताल खणी हलो, रक्षो कराया। वज़ीरा अस्पताल त हिन महिल काफ़ी परे आहे। मां इहो थो कयां चाचे वरियाम जे दुकान तां दवा वठी थो अचां। हाँ जल्दी कर, जल्दी वञ। अल्लाह अल्लाह सही तो कुछ करे। बस बस ले जल्दी कहीं। वज़ीरा है शीशी ये दवा चाचे वरियाम ॾिनी आहे। हिन दवा मां अधु चमची पीआरेस। हाँ ऐं हिन दवा मां 2 चमचूं पीआरेस। हिन मां अधु, हिन मां ॿ। हिन मां अधु, हिन मां 2 चमचूं। जल्दी पीआरेस, अल्लाह बेहतर कंदो। अल्लाह हाँ जल्दी जल्दी कुछ त थींदो न मुंहिंजो बचड़ो। हाँ वज़ीरा चाचे वरियाम चयो आहे इन दवा पीअण सां माण्हू ख़ुशि थी वेंदो आहे। मुमताज जा पीउ, ओ मुमताज जा पीउ, हे तू छा वठी आयो आहे? मुंहिंजे पुट खे लाइ छा थियो आहे? लाइ छा थियो आहे मुंहिंजे पुट खे? वज़ीरा ये तो शादी चए मुमताज वज़ीरा तू परेशान न थी। अचु अचु त हाणे जो हाणे शहर त हलो, शहर जी अस्पताल त हलो। अचु 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 अचु। डॉक्टर साहब असांजे नंढे खे त चेक कयो बाबा। हाँ वज़ीर को छा थियो भॼन? हाँ छा थियो तो साईं चेक कयो साईं बुखार थियो साईं बुखार थियो। हिनखे तव्हां छा करायो? ॿार खे ये दवा अच्छा ओ माय गॉड, अरे ही त एक्सपायरी ड्रग्स आहिनि, ही त एक्सपायरी मेडिसिन आहे। तव्हां ॿार खे जेको आहे ही एक्सपायरी दवा ॾेई करे अदा भाउ हीअ दवा त मुदे खार जा, तव्हां ॿार खे मुदे खार जे रखियल दवा ॾेई करे ॿार खे पाण हथ सां मारियो आहे। छा घर में अदियूं पढ़ियल न हुयूं जेका हिन जी एक्सपायरी चेक कनि, हिन जो मुदो चेक करे ॿार खे दवा ॾियनि? माना हीअ दवा मुदे खार जा न डॉक्टर साहब? मुमताज न तो मरी सके। मुमताज बिल्कुल ही दवाऊं मुदे खार जा आहिनि ऐं मूंखे त ईअं महसूस थी वियो आहे ही दवाऊं रखियल न हुयूं। छा तव्हां पाण ॾियूं आहिनि या के डॉक्टर लिखी ॾियूं दवाऊं? मुमताज
हौसलो कयो भाउ असांजो प्यारो पुटु नंढड़ो वीचारो गुज़ारे वियो। अदा बोला बासूं बासे अल्लाह साईं को बचड़ो घुरियोसीं, अल्लाह साईं ॾिनो, वरी अल्लाह साईं वापसि वरितो। चाचा साईं, बाबा साईं, बस क्यों अल्लाह जी शइ हुई, अल्लाह ॾांहुं वही हली बाबा साईं, सबुर कयो। इहो सरासर जुर्म आहे। तव्हां सभु मुजरिम आहियो। तव्हां मुंहिंजे पुटु मुमताज़ जा क़ातिल आहियो। मां तव्हांखे कॾहिं बि बख़्श कोन कंदसि। बाबा साईं, यादि कयो उहो ॾींहुं जॾहिं मां तव्हांखे बार बार मिनत कंदी हुयसि त मूंखे पढ़ण जी इजाज़त ॾियो। अॼोको ॾींहुं तारीख़ में गवाह हूंदो। तव्हां मूंखे पढ़ण जी शायद इजाज़त ॾियो आहे त मां दवाउनि जे मुदे ख़ारिज हुजण जी तारीख़ पढ़ी सघां हा, त शायद अॼु मुंहिंजो इहो नंढड़ो मुमताज़ तड़पी तड़पी न मरी वञे हा। हाणे मूंखे ॿुधायो बाबा साईं, तव्हांजो इहो फ़ैसिलो ग़लति हुयो या सही हुयो? बिल्कुलु असांजा फ़ैसिला ग़लति हुया, तुंहिंजो फ़ैसिलो सही हुयो। असां ग़लति हुयासीं, असां ग़लति हुया।